अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ईद जो ॾींहुं आहे। सेठ सलीम पंहिंजी घरवारी अफशा सां गॾु तमामु सुहिणो लिबास पातल पंहिंजे कमरे में वेठा खाधे जे इंतज़ार में आहिनि त एतिरे में मुलाज़िम कमरे में दाख़िल थियो ऐं अर्ज़ कयो, सेठे खाधो तयारु आहे, तशरीफ़ खणी हलो। जेतोणीकि खाधे जे लाइ पहुता, अञा वेठा ई हुया त कंहिं फ़क़ीर सदा ॾिनी, बाबा केतिरनि ॾींहंनि खां बुखियो आहियां, अॼु ईद जो ॾींहुं आहे, अल्लाह जे वास्ते कुछ खाइण जे लाइ ॾियो, अल्लाह भलो कंदव। फ़क़ीर जी इहा सदा ॿुधी करे सेठ सलीम, जेको दौलत जे नशे में चूर ऐं वॾो मग़रूर हुयो, उनखे इन सदा ते ॾाढी कावड़ आई। ही फ़क़ीर कमबख़्त ईद जे ॾींहुं बि पीछो नथा छॾनि। मुलाज़िम खे चयो, तूं इनखे धिको ॾेई करे दरवाज़े खां ॿाहिरि कढीसि। जेतोणीकि फ़क़ीर खे धिकारे ॿाहिरि कढियो वियो। ॾींहं गुज़रंदा विया। थोरनि ॾींहंनि खां पोइ हिकु ॾींहुं उहो सलीम फ़िक्रमंद थी करे घर में दाख़िल थियो त अफशा पुछियो, हालतूं कुझु तब्दील थियूं या न? त सलीम चवण लॻो, छा ॿुधायां, छा थी वियो आहे? बस हालत हीअ थी वई आहे जो मां सोन में हथ विझां थो त मिटी थो थी वञे, कुझु सम्झ में नथो अचे त छा थींदो थो वञे। नुक़सान ते नुक़सान थी रहियो आहे। जेकर ईअं हालात रहिया त मूंखे पंहिंजो मुस्तक़बिल ॾाढो ॾुखियो नज़र अची रहियो आहे। कर्ज़ जो ढेर थी वियो आहे, एतिरे ताईं जो ॿाहिरि निकिरणु ॾुखियो थी वियो आहे। ईद जे 6 महीननि खां पोइ उहो सलीम, जेको सेठ चवराए पियो, इनकलाब ज़मान जो शिकार थी वियो। उन जो सॼो माल ख़तम थी वियो। जाइ ऐं दुकान वग़ैरह सभु कर्ज़ में हलिया विया ऐं उहो पैसे जो मोहताज थी वियो। एतिरे ताईं जो फाका कशी जी नौबत अची वई। हिकु ॾींहुं हुन पंहिंजी घरवारी खे चयो त तोखे तमामु घणो ॾुख पहुचंदो ही ॿुधंदे, जो सॼी उमिरि जो रिश्तो ख़तम थी वञे। मगर अफशा, मां छा कयां? सलीम जी अखियुनि मां ॻोढ़ा वही रहिया हुया। अफशा, तुंहिंजो सलीम इनकलाब जो शिकार थी वियो, मुफ़लिस ऐं मोहताज थी वियो। पाण त फाको कयां थो, मगर तुंहिंजी फाका कशी हाणे ॾिसी नथो सघां। अफशा, सिर्फ़ इन करे तोखे छॾे रहियो आहियां त तूं ॿी कंहिं जॻह ते शादी करे सघीं ऐं पंहिंजो मुस्तक़बिल बणाए सघीं। हाणे अफशा बि रोई रही आहे। सलीम अफशा खे तलाक ॾिनी ऐं बक़ाया 6 महीना बि गुज़री विया ऐं वरी ईद अची वई। अफशा पंहिंजे ॿिए मुड़ुस सेठ शाकिर सां गॾु खाधो खाइण वेठी हुई त ॿाहिरि जे दरवाज़े खां हिकु फ़क़ीर सदा ॾिनी, बाबा केतिरनि ॾींहंनि खां बुखियो आहियां, अॼु ईद जो ॾींहुं आहे, ख़ुदा जे वास्ते कुझु खाइण जे लाइ ॾियो, ख़ुदा भलो कंदव। त सेठ शाकिर, जेको सुठो माण्हू हुयो, उन अफशा खे चयो, अॼु वॾो ॾींहुं आहे, नेकी करण में वधीक सवाब मिलंदो, असां पोइ खाईंदासीं, पहिरियों इन फ़क़ीर खे ॾेई अचो। जेतोणीकि उहा उथी त फ़क़ीर खे खाधो मोकिले। जीअं ई कमरे खां ॿाहिरि निकिती त ओचितो ॿाहिरि जे दरवाज़े ते बीठल फ़क़ीर ते नज़र पई। नज़र पवंदे ई हिकदम उन जी रड़ निकिरी वई ऐं उहा बेहोश थी किरी पई। शाकिर भॼंदो भॼंदो आयो, उन अफशा खे संभालियो। जॾहिं उनखे होश आयो त चयो, अफशा, छा ॻाल्हि आहे, तोखे छा थियो? त उन रोहंदे चयो, माफ़ कयो, बस मुंहिंजी दिलि काबू में न रही। निहायत इबरतनाक ऐं रिकत अंगेज़ नज़ारो आहे। शाकिर खे वधीक हैरानी थी, आख़िर ॿुधाए बि त सही, छा ॻाल्हि आहे? त चवण लॻी, ही फ़क़ीर जेको ॿाहिरि दरवाज़े ते बीठो आहे, मां हिनखे सुञातो आहे, ही सेठ सलीम आहे। शाकिर चयो, सेठ सलीम, छा तूं हिनखे सुञाणे थी? त पोइ ही कॾहिं खां हिन फ़क़ीरी जो शिकार थियो आहे? त अफशा चवण लॻी, हा, मां हिनखे चङी तरह सुञाणां थी, बल्कि गुज़रियल साल इहो मुंहिंजो मुड़ुसु हुयो। अॼु खां पूरो 1 साल पहिरियों इन ईद जे ॾींहुं असां खाधो खाइण वेठासीं त इन वांगुरु उन ॾींहुं बि हिकु फ़क़ीर असांजे दरवाज़े ते अची ख़ैरात घुरी हुई। मगर अफ़सोस, सेठ सलीम उनखे धिका ॾेई ॿाहिरि कढायो हुयो ऐं अॼु इन जुर्म जी सज़ा में इन जा ॾींहं बदिलजी विया ऐं ही पाण हाणे ख़ैरात घुरंदे नज़र अची रहियो आहे। शाकिर चयो, वाकई ही दुनिया वॾी बेवफ़ा आहे, हरगिज़ इन ते भरोसो न कयो वञे। अफशा, ॿुध, इन खां बि वधीक इबरतनाक हक़ीक़त खां पर्दो खणा थो। अफशा, तो सेठ सलीम खे त सुञातो, हाणे मूंखे बि सुञाणे वठि। अफशा चयो, तव्हांखे बि सुञाणिया? छा मतिलब? मतलब ही त तुंहिंजो मुड़ुसु सेठ शाकिर उहो ई गुज़रियल साल वारो फ़क़ीर आहे जंहिंखे सेठ सलीम धिका ॾेई ॿाहिरि कढायो हुयो। ही ॿुधी करे अफशा वरी किरी पई ऐं बेहोश थी वई। दोस्तो, हिन वाक़े जे बारे में पंहिंजी राय ज़रूर ॾिजो, लाइक, कमेंट्स ऐं शेयर ज़रूर कजो ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल शेख शकील अतारी खे ज़रूर सब्सक्राइब कजो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।
अॻिले वाक़े में मिलंदासीं इंशा अल्लाह अज़्ज़ व जल।